Studios. You are watching 12 PM Bulletin. पीपल्स पार्टी पारां सिंध में MQM खे 2 वज़ारतूं ऐं सलाहकार जो हिकु उहिदो ॾियण जो फ़ैसिलो। कराची ऐं हैदराबाद जे एडमिनिस्ट्रेटर्स जी मुक़ररी लाइ बि MQM खां नाला तलब। ज़रियनि मूजिबि MQM खे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ऐं सनत ऐं तिजारत वारा खाता ॾिना वेंदा। MQM हायर एजुकेशन समेत 3 वज़ारतुनि ऐं सलाहकार वारा उहिदा ॾियण जो मुतालबो कयो हो। पीपल्स पार्टी पारां MQM खे हायर एजुकेशन कमीशन बाबति सलाहकारी जो उहिदो ॾियण जो फ़ैसिलो। MQM जी अॻवान नसरीन जलील खे गवर्नर सिंध बणाइण जो फ़ैसिलो। PP ऐं नून लीग जे राज़बे पात नसरीन जलील जो नालो फाइनल कयो वियो। नसरीन जलील जे गवर्नर तौरु मुक़ररी जो अॼु नोटिफिकेशन जारी थियण जा इम्कान। पंजाब के गवर्नर उमर सरफराज चीमा जो चवणु आहे त परदेही साज़िश तहत अंदरूनी सहूलतकारनि ज़रिए मदाख़लत कई वई। मुल्क में आइन कानून ऐं जमहूरियत जो क़त्ल कयो वियो। पंहिंजे बयान में गवर्नर पंजाब चयो त परदेही साज़िश में अंदरूनी सहूलतकारनि ज़रिए पार्लियामेंट की बालादस्ती तबाह कई वई। साॻी वारदात पंजाब में भी वर्जाइण की कोशिश कई वई। आइन कानून ऐं सियासी तारीख़ की रोशनी में असां परदेही साज़िश ऐं मदाख़लत के रोकण की कोशिश कई आहे। बहरान में अदलिया पार्लियामेंटेरियंस ऐं सियासी जमायतुनि जो किरदार इंतहाई अहम आहे। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में पानी की खोट ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि मुज़ाहिरा ऐं धरना जरवार उडेरोलाल ऐं जोही में आबादगार रस्तनि ते निकिरी आया। पानी की संगीन खोट ख़िलाफ़ एहतजाज ऐं छिती नारेबाज़ी। कुंदरी में पानी चोरी रोकण लाइ रेंजर्स जा नबी सरवाह ते छापा। पानी चोरी करण जे इल्ज़ाम हेठि 4 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल। सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त 91 वारे पानी ठाह ते अमल न पियो थिए। गुज़िरियल साल बि सिंध के पानी जो हिस्सो वधीक कटियो वियो। पानी डैम्स में ज़ख़ीरो न कयो वञे त जीअं ख़रीफ़ जे फसल दौरान पानी मिली सघे। ज़ख़ीरो कयल पानी असांखे मिले त खोट ते ज़ाब्तो आणे सघूं था। सखर बैराज के दौरे दौरान वॾे वज़ीर पानी खोट बाबति ब्रीफिंग वरिती ऐं चयो त पानी चोरी रोकण लाइ रेंजर्स खां मदद वठी रहिया आहियूं। सखर बैराज जहिड़ो ॿियो बैराज ठाहिण लाइ पैसा किथां अचनि। इमरान खान परदेह में तरसल पाकिस्तान के हुकूमत ख़िलाफ़ मुज़ाहिरनि ऐं सोशल मीडिया ते मुहिम हलाइण की अपील करे छॾी। समुंड पार मुल्कनि में पंहिंजे कारकुननि खे वर्चुअल ख़िताब कंदे इमरान खान चयो त रूस खां सस्ते अघ ते तेल घुराइण वारो मामलो तय करण तां अमरीका नाराज़ थियो। मुल्क ते करप्ट तरीन माण्हुनि खे मढ़ियो वियो आहे। मुल्क में महांगाई रिकॉर्ड सतह ते पहुची वई आहे। कुछ ताक़तवर कुवतूं करप्ट माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई थियण नथियूं ॾियनि। 20 मई खां पोइ अवाम खे इस्लामाबाद ॾांहुं मार्च करण जो सॾु ॾींदुसि। मुल्की तारीख़ जो सभ खां वॾो एहतजाज थींदो। चार साल जो शख्स इसी ओहदे पर कायम था, दिन रात कौम को धोखा दिया, झूठ बोला, वरगलाया और फिर अब अपनी तकरीरों में 4 साल कारकर्दगी की एक बात नहीं करता कि उसके पल्ले है कुछ नहीं। जो कीमत कल और परसों पंजाब में होगी वही कीमत KPK में होगी। यही कीमत मैं दरखास्त करूंगा चीफ मिनिस्टर साहब से कि यही कीमत रखें। नहीं रखेंगे तो फिर मैं अपने कपड़े बेचूंगा और आपको मैं आटा मुहैया करूंगा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त असां केसी ताईं कशकोल खणी ख़ैरात घुरंदासीं। उन में इज़त नाहे मिलंदी। मेहनत सां ई ख़ैरात
घुरण वारो सिलसिलो ख़त्म थींदो। शांगला में जलसे खे ख़िताब कंदे शहबाज शरीफ चयो त मुल्क में 4 साल बदतरीन हुकूमत रही, जंहिंमें रुगो करप्शन थी। बिजली जी बदतरीन लोड शेडिंग हुई, तेल ऐं गैस वक़्त ते नुघरायो वियो, किथे बि नए मनसूबे जी हिक सिर न लॻाई वई। रुगो नवाज़ शरीफ जे शुरू कयल मनसूबनि ते तख़्तियूं लॻायूं वयूं। इमरान ख़ान 4 साल रुगो कूड़ ॻाल्हायो। शहबाज शरीफ चयो त ईंदड़ 2 ॾींहनि में पंजाब में अटे जी जेका क़ीमत हूंदी, केपी में बि उहा ई क़ीमत हूंदी। केपी जो वॾो वज़ीर अटो सस्तो न कंदो त पंहिंजा कपिड़ा खपाए सस्तो अटो ॾींदुसि। केपी जे माण्हुनि खे मुफ़्त इलाज फ़राहम कंदासीं। अगर तुम इस घटिया हरकत से बाज ना आए और तुम मुसलसल और तसलसल के साथ अपने कारकुनों को दूसरी सियासी जमातों के कायदीन की इंसल्ट करने, उनके ऊपर नारे लगाने, आवाजें कसने, बेहूदगी करने पे उकसाते रहे तो फिर तुम भी इससे बच नहीं सकोगे। और ये तुम्हारे जो बर्गर हैं, ये जो जूथिए हैं, इनके मतलब फिर हमें अपने कारकुनों को भी और अपने वोटर्स को भी कहना पड़ेगा कि यहाँ कहीं ये कोई इस किस्म की जो है वो बदतमीजी करें, वहाँ पे पकड़ के इनकी मरम्मत करें। ये आपकी भूल है कि आप इस तरह से कोई अनारकी का, अफरा तफरी का माहौल पैदा कर देंगे। कुछ नहीं होगा, इनको जूते पड़ेंगे, ये इंसान बन जाएंगे। तुम ये कहते हो कि जी ये जो लॉन्ग मार्च है ये खूनी लॉन्ग मार्च होगा। अगर तुमने इस बात की यकीन दहानी हुकूमत भी और कौम को भी ना करवाई कि ये लॉन्ग मार्च जो है ये पुरअमन होगा, तो मेरी बात सुन लो, मैं तुम्हें घर से नहीं निकलने दूंगा। मुझे जानते नहीं हो। कंहिंखे बि मुल्क में ॾफेड़ पैदा करण न ॾींदासीं। इमरान ख़ान खे आख़िरी भेरो वार्निंग ॾेई रहियो आहियां त हू PTI जे कारकुननि खे ॿियनि जमायतुनि जे अॻुवाणनि ते होकरा करण खां रोके। घरो वज़ीर राणा सनाउल्ला चयो त अनारकी पखेड़ींदड़ न मुड़िया त हुननि खे घरनि मां निकिरण न ॾींदासीं। शेख रशीद खूनी लॉन्ग मार्च वारो बयानु वापसि न वरितो त खेसि घर मां निकिरण न ॾिनो वेंदो। इमरान ख़ान जा बर्गर ऐं यूथिया न मुड़िया त पोइ नून लीग जे कारकुननि खे संदन मुरमत करण लाइ चवंदुसि। यकीन ॾियारायो वञे त PTI जो लॉन्ग मार्च पुरअमन हूंदो। फरागोगी 1 अरब रुपया परदेह मुंतकिल कया, सबूत मिलण बाद कार्रवाई कंदासीं। नून लीग पंहिंजी औकात ते अची वई आहे। अॻूणे घर वज़ीर शेख रशीद राणा सनाउल्ला खे पैगाम ॾींदे चयो आहे त असांखे हींअर ई खंबे वञो, जेतिरियूं गिरफ़्तारियूं ऐं जेतिरो तशदुद करणो अथव भले करियो। शेख रशीद चयो त हालतूं ख़राब थींदियूं पियूं वञनि ऐं मुल्क बचाइण लाइ चूंडूं कराइण घुरिजनि। हाणे भी कई तो घणियूं नौकरियूं तव्हां चोरी करे रहिया आहियो, इहो वेठो थी चोर नौकरियूं बि चोरी करे विया घर में। तो अॼु चयो त मां तो बाबा लिस्ट तो ॾेखार, हिक नौकरी ॾिनी ॾियां, क्रॉस चेक कयां। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां अॻूणे एडिशनल डायरेक्टर तालीम नवाब शाह राज़ी ख़ान जमाली खे चोर कोठण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। ज़रदारी हाउस नवाब शाह में गॾिजाणी दौरान आसिफ ज़रदारी तंज़िया अंदाज़ में राज़ी ख़ान जमाली ॾांहुं इशारो कंदे चयो त ही वेठो आहे नौकरियुनि जो चोर। आसिफ ज़रदारी जे जुमिले ते राज़ी ख़ान जमाली सूदो तक़रीब में वेठल माण्हुनि में टहकड़ा मची विया। आसिफ ज़रदारी चयो त हिन खां लिस्ट घुरी आहे त कंहिंखे कंहिंखे नौकरी ॾिनी अथसि, क्रॉस चेक कयां। PSP सरबराह मुस्तफ़ा कमाल जो चवणु आहे त पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु असांखे इनक़लाब आणणो आहे, इन करे ई PDM जो हिसो न बणियासीं। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुस्तफ़ा कमाल चयो त इमरान ख़ान पंहिंजे 4 सालनि वारे दौर में अवाम लाइ कुझु न कयो। सिंध में पीपल्स पार्टी खे फुलुट जी खुलियल छूट ॾिनी वई। इमरान ख़ान इक़्तिदार मां निकिरण बाद साज़िश जो परचो खणी रोई रहियो आहे। इदारा संदसि साज़िश वारो बयानियो रद्द करे चुका आहिनि।
सिंध में मकानी चूंडुनि लाइ सियासी जमायतुनि पारां जोड़ तोड़ ऐं हिमायत लाइ डुक डोड़ जारी। नौशेरो फिरोज़ में पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾियण लाइ मुख़ालिफ़ जमायतुनि अॻूणे डिप्टी स्पीकर ज़फ़र अली शाह जी अॻवानी में नौशेरो फिरोज़ इतिहाद ठाहे वरितो। इतिहाद में फंक्शनल लीग, नून लीग, NPP, PTI, पीपल्स पार्टी शहीद भुट्टो ऐं ॿियूं जमायतूं शामिल। हर यूनियन काउंसिल ते गॾियल उम्मीदवार बीहारण जो फ़ैसिलो। शिकारपुर ज़िले जे में JUI पारां पीपल्स पार्टी खां रस्ता धार करण बाद दिलचस्प सूरत हाल। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख पारां कमारिया ख़ानदान ऐं आगा सिराज दुरानी विच में जारी इख़्तिलाफ़ ख़त्म कराइण जी दावा। ॿिन्ही धुरियुनि में गड़ी यासीन तालके जी चेयरमैनशिप तां इख़्तिलाफ़ पैदा थिया हुआ। इम्तियाज़ शेख जो चवणु आहे त नाराज़गियूं ऐं इख़्तिलाफ़ ॿाहिरि न पर ज़िले अंदरि ई निबेरिया वेंदा। पीपल्स पार्टी शिकारपुर में हिकु पेच ते आहे, ज़िले मां वॾे मार्जन सां खटंदासीं। रतो देरो वेझो हथियारबंदनि जी घर में घिड़ी फायरिंग, 4 ॼणा ज़ख़्मी। हिकु ज़ख़्मी लाड़काणो मुंतक़िल थियण दौरान दम ॾेई छॾियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच करे रहिया आहिनि। झोल में ज़हरीली खीरणी खाइण सबबि हिक ई कुटुंब जा 15 भाती बेहोश। औरतुनि ऐं ॿारनि समेत मुतासिर थियलनि खे सांगड़ सिविल अस्पताल मुंतक़िल करे तिबी इमदाद ॾिनी वई। मुतासिरीन जो चवणु आहे त हिकु शख़्स न्याज़ जी खीरणी ॾेई वियो, जेका खाइण बाद हालत ख़राब थी वई। PP सखर जो डिविजनल सदर हाजी अनवर महर लाडाणो करे वियो। हाजी अनवर महर कराची जी अस्पताल में 6 कलाकनि ताईं वेंटिलेटर ते रहण बाद दम ॾिनो। तर्जुमान महर हाउस मूजिबि अॼु तमाचाणी ॻोठ में जनाज़े निमाज़ अदा कई वेंदी। अनवर महर 3 भेरा सिंध असेंबली जो मेंबर बि रहियो। तंगवाणी में अवामी तहरीक पारां बुनियादी सहूलतुनि जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी रैली। औरतुनि ऐं ॿारनि जी वॾे अंग में शिरकत। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त चूंडियल नुमाइंदनि जी करप्शन सबबि रोड रस्ता तबाह थी विया आहिनि, ड्रेनेज सिस्टम नाकारा बणियल आहे ऐं बुनियादी सहूलतुनि जी खोट सबबि तंगवाणी वासी वॾे अज़ाब में मुब्तला आहिनि। तो सिवा से जो घर तक रूह में तो ऐं जीजल अमर जूं औलाद लाइ मोहब्बतूं गैर मशरूत हूंदियूं आहिनि। सिंध समेत समूरे मुल्क में माहिरनि जो आलमी ॾींहुं मल्हाए पियो वञे। माण्हू जीजल अमर सां मोहब्बत जो इज़हार लाइ सोशल मीडिया ते माहिरनि जूं तस्वीरूं पोस्ट करे रहिया आहिनि। हीउ ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु अज़ीम क़ुर्बानियूं ॾींदड़ अमड़नि खे भेटा पेश करणु आहे।